अस्सलाम वालेकुम प्यारा ॿुधंदड़ जीअं त मां तव्हां ॼातल सुञातल फ़क़ीर मारूफ़ सोलंकी वरी भरपूर सुठियुनि कहाणियुनि सुठियुनि ॻाल्हियुनि सां तव्हांखे हाणे वरी ॿी हिकिड़ी नई ॻाल्हि आहे। वताए फ़क़ीर जो आहे हिकिड़ो अजीब ॻाल्हि आहे। हाणे ॾिसूं त उन में अॻिते छा थो ॿुधाए त आउं किथे खावां। हिकु दफ़े वताए फ़क़ीर खे बनीअ पोखण जो ख़्यालु थियो। कुझु हमराहनि खे वंगार वहण लाइ चयाई, जेकी जोड़ा ॾंद वठी आया ऐं फ़क़ीर हाणे इहो पंहिंजे खाइण जे बारे में हिन जो बयानु कयो आहे। ॾिसूं त छा थो चए। खे समूरी ज़मीन खेड़े ॾिनऊं। जॾहिं उन्हनि बनी खेड़े बसि कई त फ़क़ीर खे चयऊं, फ़क़ीर तुंहिंजी ज़मीन में कमु पुॼाणीअ ते पतो आहे। हाणे भत खारा त घर ॿेड़ा थियूं। अदाका वंगार वरी थींदी आहे, को कमकार थींदो आहे त उन्हनि जे लाइ मानीअ जो बंदोबस्तु, चांहि जो बंदोबस्तु त उहो माण्हू इंतज़ाम कंदो आहे। का भाॼी थी, को चांवर थिया। अॻु में हूंदो हो घणो मिठे भत जो शौक़ु। माण्हू जेका वंगार ॾींदा हुआ वरी चवंदा हुआ अॼु तांहिरी जेको आहे यार कराइजांइ त असां तांहिरी खाऊं। हींअर त भाऊ चांवर खे केरु निहारे कोन थो। अॻु में चांवर मिठा भत ऐं इहे सिक जा हूंदा हुआ। चांहि बि का कंहिं कंहिं वटि हूंदी न त हो। हुननि सोचियो त हाणे असांजो हेॾी वंगार वताए फ़क़ीर जी उड़ाऊं त हिन त असांजे लाइ घणो कुझु कयो हूंदो। हाणे वताए फ़क़ीर जो अॻिते ॾिसूं त छा आहे त को इहो त हारनि हुनखे चयो त भत खारा त असां ॿेड़ा थियूं। माना ॿेड़नि जी माना त असां हाणे पंहिंजो वाही थियूं, पंहिंजे ॻोठनि ॾे वञूं। इहो ॿुधी वताए फ़क़ीर अची रोअण लॻो। हाणे वताए फ़क़ीर जो वरी इहे ॿोल अथव। रोअण लॻो। वंगार वारनि पुछियो त फ़क़ीर रोई छो थो? चयई अदा रोआं उन करे थो त अवीं त वञी पंहिंजे पंहिंजे घर खाईंदो, आउं किथे खाईंदुसि। हाणे हुन सोचियो त को ॾांदण वारा ईंदा, मुंहिंजो हर खाईंदा ऐं मुंहिंजी बनी खेड़ींदा, को हिननि जूं मानियूं ॻोठूं ईंदियूं, मां खाईंदुसि। इहा हिनखे ख़बर ई कान्हे फ़क़ीर खे त को इहे बि मुंहिंजे आसिरे ते वंगार वहण आया आहिनि, मां हिननि खे खाराईंदुसि। मूं वटि त कुझु ई कोन हो। सो अदा हो ॾांदड़ा कायूं पंहिंजो बुख ते ॻोठ हलिया विया। मां बि इन करे रोई हुननि खे पंहिंजे दिलि जो हाल ॾिनो। मूं वटि बि कुझु कोन हो, मां बि कोन खाधो। सो इन जे करे अदा चवंदा आहिनि त कहिड़ो बि माण्हू कमु करे त सोचे सम्झी माण्हू करे। ईअं बि माण्हू कंहिंजे चवण ते न निकिरे। जेकॾहिं निकिरे त 5 रुपया पवंदा भाउ पंहिंजे खीसे में पाण सां हुजनि। मता को अॻिते को हवाली माण्हू हुजे ऐं फटाकी माण्हू हुजे, उन वटि ख़र्चु संगत जो न हुजे ऐं पोइ तव्हां उन जे आसिरे ते सॼो ॾींहुं चांहि जो टुक बि नसीब न थिएव। सो इन जे करे 2 रुपया पंहिंजे जान सां खणी केॾे बि वञो संगत साथ सां त पोइ निकिरो। इहा मुंहिंजी वज़ाहत अथव। छो त इन जी मुराद वताए फ़क़ीर जी मां इन मां इहो सबक़ थो मिले। हाणे वरी हिकिड़ी शादीअ जी ॻाल्हि थो करे त शादीअ जे ॻाल्हि में ॾिसूं त वताए फ़क़ीर छा थो लिखे। वताए फ़क़ीर सफ़र दौरान कंहिं ॻोठ जे भरिसां ते लंघियो त का शादी हुई। दुल्हन दमामनि जूं दमूं ऐं उलापन जूं अलूलायूं लॻियूं पियूं हुयूं। फ़क़ीर बि पंहिंजे ग़रीबाणे पोशाक में सिधो छने में हलियो वियो। हेॾां होॾां घणो ई निहारियईं पर कंहिं रुखी सलाह बि कान कयसि। अदा फ़क़ीर माण्हू हाणे हुते त दुल दमाम दमचर ख़ुशियूं ऐं नचनि पिया, पंहिंजे माण्हू मौजुनि में मस्तु लॻा पिया। इहे परनि लफ़्ज़नि जी वज़ाहत अथव। हीउ हिकिड़ो सादो फ़क़ीर माण्हू हो। अॼु जंहिंखे काटन जो कपिड़ो आहे, अछो उजरो आहे, निर ते टोपी आहे, चश्मो आहे, वार पोइते वरियल आहिनि, मोबाइल हथ में आहे त सभु को उनखे निहारे थो हल भेणा। ऐं भली उनखे माण्हूअ खे रुपए बि खीसे में न हुजे पर 4 माण्हू उन सां ॻाल्हाईंदा ऐं 4 माण्हू उनखे वराए को हेॾे चवंदुसि हिते वेह, को चवंदुसि हेॾे हिते वेह। सो अदा अच्छे कपिड़े जो बि मुंहिंजा भाउ माण्हू आहे पर कंहिं फ़क़ीर फ़ुकरा खे बि माण्हू पंहिंजे उरा में करे। ईअं न सोचिजो, ख़बरदार थिजो। छो त रब करीम मता नाराज़ थी पए। छो त हर ई ख़लक़ियल रब जा आहियूं ऐं इहे मख़लूक़ातूं इहे जेके भील ओड बागड़ी हिंदू मुस्लमान फ़क़ीर जेके बि आहिनि सभु इंसान त मुंहिंजा दिलबर आहिनि न। उन्हनि खे कंहिं ठाहियो? तो ठाहियो, मूं ठाहियो।
रब पाक उन्हनि खे ठाहे पंहिंजे नेमतुनि सां पोइ अंग साॻा आहिनि पर थोरो फ़र्क़ु रखियई। फ़र्क़ु कहिड़ो रखियई? इहो रखियई क़ौमुनि जो। पोइ इन क़ौमुनि जे करे नफ़लो तूं मुंहिंजा बाबा न कंदा कयो। उन्हनि खां पोइ तव्हांजो जेको बि हाल आहे उन्हनि खां हाज़ुर कयो। उन्हनि निहारियो पर निहारियो पंहिंजे शफ़क़त सां, रूह सां, उन्हनि खे मोहबत जो, प्यार जो। छो त इन में बि हिकिड़ी रब जी नेमत अथव। रब इन में बि राज़ी थींदो आहे। तव्हां इहो न सोचिजो त हाणे यार हीअ भील आहे, हीअ बागड़ी आहे, हीअ किनू आहे, हिनखे परे कयां, मुंहिंजा कर्तन जा कपिड़ा विञाइजी न मूंखे धप थींदी। अड़े धप छो थींदी? हू बि फ़क़ीर अलाह जो ख़लक़ल आहे, तूं बि अलाह जो ख़लक़ल आहे। तुंहिंजे कपिड़नि खे जेकॾहिं मिठा दाग लॻो त वरी तूं अमीर तरीब माण्हू आहे, वरी उहो पंहिंजो कपिड़ो दुआ छो धोराए सघींदो? हू फ़क़ीर आहे वीचारो। हुनखे न इन दागनि जी परवाह, न हुनखे इन पैसनि जी परवाह, न हुनखे इन तामनि जी परवाह। बसि हुनजो रूह सट खाईंदो आहे त पोइ उन राह सां उहो हलंदो आहे। तंहिंजे करे मां तव्हांखे इहा सम्झाणी ॾियां थो। महिरबानी करे इन्हनि टापकनि जी मूंखे मोट सुठी ॾिजो त जीअं अॻिते वरी अहिड़ियूं वधार सां मां तव्हांखे सम्झाणियूं साण ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदो रहां। हलो वियो हेॾां होॾां घणो ई निहारियईं पर कंहिं रुखी सलाह बि कान कयसि। ॿिया जेकी कपिड़े लटे में भला हुआ तन खे का मिलन वठी इज़त सां ते विहारियो। जेका मां पहिरीं तव्हांखे वज़ाहत ॿुधाई पोइ हिते बि ॾिस उहो ई बयान थो अचे, साॻियो ई इन जो ई अचे उजरे जो। खेनि ढव ते मानी टिकी पे खाराई, फ़क़ीर वेही वेही नेठि उथियो ऐं हिकु खटीअ वटि आयो। हाणे फ़क़ीर जो बयान तवजह सां ॿुधजो। जेके पहिरीं अछनि कपिड़नि वारनि खे माण्हू मिलियो पियो, जेका मां तव्हांखे ॿुधाई, हाणे हिनखे बि दिमाग़ में ॻाल्हि आई पर इहा दिमाग़ में ॻाल्हि हिनखे अलाह चवराई। हाणे हिन जो त मां बि छो न भला को कपिड़ो जो वॻो को उधारो सुधारो कंहिंखां वठी, कपिड़ा त वीचारे खे परावा आयो, परावा वठण पंहिंजा कोन्हा, पर हाणे ॾिसूं त हुन कपिड़नि खे मानो ऐं फ़क़ीर अॻिते छा थो लिखे। आयो ऐं उनखां मसवाड़ ते कपिड़ा वठी पाए ॾाढी ॾाठ सां छिनी तरफ़ आयो ऐं माण्हू ने डोड़ी आया ऐं वठी आणे या इज़त विहारियाऊं सां। उहो ई साॻियो फ़क़ीरो पर हिनखे सुञातो कोन, छो त हू पंहिंजा कपिड़ा मटे आयो, पंहिंजी पोश मटे आयो। जंहिं जो जेको माण्हू ॾिसे पियो, जेका पहिरीं मां तव्हांखे हिन जी अॻे ई वज़ाहत कई त माण्हू डोड़ंदा पिया अचनि, को हेॾे भाकुर पाए वठी वञे, को हेॾे वठी वञे। हाणे फ़क़ीर बि वरी इन फ़क़ीर जो बयान बि इहो ई साॻियो थो निकिरे। हा अॻियां हा डोड़ी आया ऐं वठी आणे बाइज़त विहारियाऊं। यकदम ॿोड़ पुलाव अची विया ऐं फ़क़ीर जे अॻियां रखिजी विया। फ़क़ीर कपिड़नि में हथ विझी उन्हनि खे पियो चवे खाओ खाओ। हाणे वरी उन कपिड़नि खे पियो मान हुजे फ़क़ीरनि खे वरी अहिड़ो फ़क़ीर पंहिंजे लटनि खे जेके पाए आयो, हाणे उन्हनि खे हथ विझी छिके पियो त हाणे तव्हां बि खाओ, तव्हांखे मान मिलियो आहे, तव्हांजे करे मूंखे हे ताम मिलिया आहिनि, तव्हांजे करे मूंखे इज़त मिली आहे। कपिड़नि खे बि इज़त मिले थी, बराबरि मिले थी, पर कंहिंजे नाम सां थी मिले, रब करीम जे नाम सां थी मिले, सुञाणप सां थी मिले, मोहबत सां थी मिले, प्यार सां थी मिले। जेकॾहिं तुंहिंजो कंहिंसां मोहबत हूंदो, प्यार हूंदो, कंहिंसां फिटायल न हूंदो, कंहिंसां भलाई हूंदई, चङाई हूंदई, दादा तुंहिंजी इहा काटन बि वणंदी, तुंहिंजा कपिड़ा बि वणंदा, तुंहिंजो मान शान बि वणंदो। पर जे मुंहिंजा भाउ, जेकॾहिं तुंहिंजी कंहिंसां इज़त ई न हूंदी ऐं तुंहिंजी सदाईं सीत हूंदी, कंहिंखे को उथी वेठी ॾुख सूर में कमु न ईंदई, त पोइ तुंहिंजा कपिड़ा पोइ तुंहिंजो इहो मान शान भाऊ कंहिं कम जो कोन ई। हाणे हिन कपिड़नि जी ॻाल्हि कई आहे, कपिड़नि खे इज़त मिली आहे त कपिड़नि खे छिके पियो चए त तव्हां खाओ, तव्हांखे मान मिलियो आहे। पियो चवे खाओ खाओ। माण्हू ने चयो दादा चरियो आहीं छा? जवाब ॾिनई सवेर ग़रीबाणे कपिड़नि में अची वेठुसि त कंहिं खंघियो बि कोन। हींअर जॾहिं ही नवां कपिड़ा पाए आयो आहियां तॾहिं सभु का ख़ुशामद पई थिए। हाणे पहिरीं चए पियो त ग़रीबाणे में हाल में हुजे, पुछण न बाबा फालन में त केरु सुञाणे बि कोन पियो। जॾहिं हींअर मां अहिड़े हाल में ऐं अछो उजरो थी आयो आहियां त मूंखे सभु माण्हू हींअर भाकुर पाईंदा ऐं मुंहिंजी आदुरबाई कनि था ऐं ख़ुशनुमा कंदा, हेॾो ताम छा खाई छा खावां। पोइ मां कपिड़नि खे चवां न त तव्हां खाओ, मां चरियो कोन आहियां, सियाणो आहियां, पर हीअ कपिड़नि जी ख़ुशामद आहे पई थिए। ही मान ऐं इज़त कपिड़नि खे मिलियो आहे, मूंखे न मानी मिली। हा त
त अॻु में ई मिले हा। इन जे करे हिननि खे पियो चवां त तव्हां जे करे मान ऐं मानी मिली आहे सो तव्हां खाओ। अदा इहो वताए फ़क़ीर जो अच्छे उजरे ऐं ग़रीबाणे हाल जो, अमीराणे हाल ऐं ग़रीबाणे हाल जो। त कपिड़नि जे मान जी बि तव्हांखे मां ॿुधायोसि ऐं मान अच्छे उजरे जी बि तव्हांखे ॿुधायोसि। महिरबानी करे हिनखे तवजह सां ॿुधी मन मोहींदड़ ॻाल्हि अथव ऐं तव्हां मूंखे मोट सुठी ॾिजो, पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचाइजो। अजीब ॻाल्हि अथव, मां फ़क़ीर माण्हू आहियां, मां सुठियूं सुठियूं तव्हां दोस्तनि ताईं तव्हां भाउरनि ताईं ॻाल्हियूं पहुचाईंदो आहियां त जीअं छो त तव्हांजी मोट मूंखे ॿियनि खां सुठी थी मिले। हाणे मोट जे करे मां जेकॾहिं तव्हां मुंहिंजी इज़त ऐं मान मथां कंदो त मां जल्दी जल्दी तव्हां ताईं हफ़्ते में 2 4 5 ॻाल्हियूं मोकिलींदो रहंदुसि। इहे हवा वताए फ़क़ीर जा ॿोल। सो अदा इन जे करे मां तव्हांखे चयो त पंहिंजी महबतुनि में, पंहिंजी सुबतुनि में, पंहिंजे गुरबतुनि में ऐं वॾाइनि खे छॾियो, मुहबती थी वञो